आरिफ कामिल बानू हुजे उन्हीं जे दिल में केतरी वसत हूंदी अञा जे करे को नबी सगुरो हुजे उन्हीं जी दिल केतरी कुशादी हूंदी सभिनी का वधीक वसत में ऐं कुशादीअ में पूरी कायनात में दिल आहे त महबूब मोहम्मद करीम जी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छो त हबीब खां वधीक दुनिया में ॿी का ज़ात आहे ई कान। पूरी कायनात में इहा ॻाल्हि आऊं पंहिंजे तरफ़ां कोन थो कयां। मिशकात शरीफ में हदीस आहे, शिफा शरीफ में काज़ी अयाज़ फरमायो जॾहिं न महबूब करीम मेराज ते तशरीफ़ वठी पे विया उन टाइम ते हज़रत जिब्रील अमीन